लाहौर में ज़ोरदार बरसात 44 वरनि जो रिकॉर्ड टुटी वियो। तेज़ बरसात सबबु हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। रोड रस्ता तलान जो ॾेख ॾियण लॻा। बरसात सबबु ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। पाणी घरनि ऐं अस्पतालुनि में दाख़िल। लाहौर में सभ खां वधीक एयरपोर्ट एरिया में 360 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। तूफ़ानी बरसातुनि सबबु लाहौर में रेन इमरजेंसी लागू। पंजाब जे ॿियनि शहरनि गुजरात, गुजरांवाला, वज़ीराबाद समेत केतिरनि ई हंधनि ते बि ज़ोरदार बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बरसात सबबु केतिरा ई फीडर ट्रिप थी विया। बिजली जी फ़रहामी मुअतल थी वई। बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ हादसनि में 2 ॼणा फ़ौत 7 ज़ख़्मी थी पिया। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ तो किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी। सुपर हाईवे, बैरिया टाउन, गडाब, सोराबकोट, मलीर, लांडी, एयरपोर्ट, गुलशन हदीद, सचल गोट, सफूरा, गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में वस्कारो। डिफेंस, क्लिफ्टन, कोरंगी, सदर, आया चंडीगढ़ रोड, MA जिना रोड, ज़ैनब मार्केट, नाज़माबाद साइड एरिया, शारा फैसल, तारिक रोड, हिजरत कॉलोनी, दहली कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। हेठें वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। केतिरा ई फीडर ट्रिप थियण सबबु बिजली जी फ़रहामी मुअतल थी वई। धाबेजी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते पारां 6 अगस्त ताईं बरसातुनि जो सिलसिलो जारी रहण जी अॻकथी। मौसमियात खाते सिंध में 3 अगस्त खां 5 अगस्त ताईं बरसात जो नओं स्पेल शुरू थियण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त कराची में हल्की ऐं विचोले दर्जे जी बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। 3 अगस्त खां बरसात जो नओं स्पेल शुरू थियण जो इम्कान। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, ॼाम शोरो, कंबर, शहदादकोट, जेकबाबाद, दादू ऐं लाड़कानी में तेज़ बरसात पइजी सघे थी। बलोचिस्तान में भी तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। बलोचिस्तान जो बरसाती पानी दादू, जेकबाबाद ऐं कंबर शहदादकोट खे मुतासिर करे सघे थो। बरसातुनि दौरान हेठाहीं वारनि इलाइक़नि में ऐं अहम रोडनि तां बरसाती पाणी जी निकालीअ खे यक़ीनी बणाए वञे। मॉनसून बरसातुनि दौरान आवाम जी भरपूर रहनुमाई कई वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इंतज़ामिया खे हिदायतूं। समूरनि कमिश्नर्स खे हर ज़िले जो दौरो करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिहत खातो, मकानी इदारा, सोलिड वेस्ट मैनेजमेंट ऐं रेस्क्यू इदारनि खे मुतहरक रहणु घुरिजे। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट खाते ऐं कमर्शियल गाॾियुनि जी डिजिटलाइज़ेशन ऐं ऑटोमेशन जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास। ट्रांसपोर्ट खाते ऐं ज़ेली इदारनि SMTA, PTA, RTA ऐं ट्रांस कराची जे बि डिजिटलाइज़ेशन जो कमु शुरू कयो वियो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ट्रांसपोर्ट खाते जे सॉफ्टवेयर सां PTAs खे पाण में ॻंढियो पियो वञे। बैनल सूबाई रूट परमिट्स जो भी पतो पइजी सघंदो। ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे ऑनलाइन करण सां रेवेन्यू में इज़ाफ़ो थींदो। जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां निज़ाम में शफ़ाफ़ियत ईंदी। पहिरें मरहले में गाॾियुनि जी फिटनेस सर्टिफिकेट जे निज़ाम खे ऑनलाइन कयो पियो वञे। डिजिटलाइज़ेशन सां हादसनि में बि घटिताई ईंदी। मुसाफ़िर महफ़ूज़ तरीक़े सां सफ़र करे सघंदा। शर्जील इनाम मेमण ऑटोमेशन जे निज़ाम ते 15 ॾींहंनि में भराई ऐं रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई। ऐं कुछ माण्हू IPPs ते सियासत करे रहिया आहिनि। IPPs ते नज़रसानी जे मामले ते मुशावरत जारी आहे। आवाम खे 50 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वई। प्रोटेक्टेड वाहिपेदारनि खे 3 महीननि लाइ बिजली बिलनि में रिलीफ ॾिनो वियो। बिजली चोरी रोकण लाइ सूबाई हुकूमतनि सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। बिजली बिलनि जी अदायगीअ में 10 ॾींहंनि जी वाध कई वई। डिस्कोज़ जे निजकारीअ वारो अमल शुरू थी चुको आहे। फ़ैसिलो कयो वियो हो त डिस्कोज़ खे सियासी मुदाख़लत खां पाक कयो वेंदो। सिंध समां वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़जी MK मगवाण मुस्तफ़ा कमाल सां इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त IPPs मुल्क लाइ वॾो ज़ख़्म आहिनि। उन्हनि खे बंदि करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म असांजे मुतालबनि खे ॾिसी रहियो आहे। इंशाअल्लाह जल्द माण्हुनि खे नवाले सां ख़ुशख़बरी ऐं रिलीफ मिलंदो।